नाज़रीन, नवाखे हिक ॿी अहम ख़बर ॾियूं त पंजाब ऐं KPK में चूंडुनि जो जाइज़ो वठण लाइ चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि अहम इजलास थियो जेको ख़त्म थी वियो आहे। इजलास में नाणे जे सेक्रेटरी फंड्स ऐं घरू खाते जे स्पेशल सेक्रेटरी समून अमान जी सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी। नाणे वारे सेक्रेटरी इजलास खे ॿुधायो त इलेक्शन कमीशन खे घुर्बल फंड्स ते नज़रसानीअ जी दरख़्वास्त कई आहे। हिन वधीक चयो आहे त आइन ऐं कानून ते अमल करण जा पाबंद आहियूं। फंड्स फराहम करण खां इनकार न कयो आहे। पंजाब ऐं KP में चूंडुनि जो जाइज़ो वठण लाइ चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इजलास ख़त्म थी चुको आहे। बिल्कुलु नाज़रीन, नवाखे इहो ॿुधनि त इजलास में नाणे जे सेक्रेटरी फंड्स ऐं घरू खाते जे स्पेशल सेक्रेटरी अमन जी सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KT न्यूज़ रिपोर्टर इब्राहिम कुंभर जी। इब्राहिम, अपडेट कजो। जी बिल्कुल, इलेक्शन कमीशन पंजाब में KPK जे चूंडुनि जे हवाले सां अहम इजलास कयो। इजलास में घरू वज़ारत जे तरफ़ां ऐं फिनांस वज़ारत जे तरफ़ां उन सेक्रेटरियुनि खे तलब कयो वियो। घरू वज़ारत खे सिक्योरिटी ॾियण जे हवाले सां ब्रीफिंग वरिती वई। घरू वज़ारत खां जॾहिं त फिनांस मिनिस्ट्री खां जेको आहे उहो फंड्स जे हवाले सां ब्रीफिंग वरिती वई आहे। उन ॾिस में इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त जेका सुप्रीम कोर्ट जे हुकम तहत जेको शेड्यूल जारी थियो आहे उन में ई इलेक्शन कराइणी आहे। उन खां अलावा जेको सेक्रेटरी जो मुकबल बंदोबस्त जेको आहे उहो घरू वज़ारत खे करणो आहे। उन ॾिस में जेकॾहिं के ख़दशा आहिनि त उन्हनि खां बि आगाह कयो वञे। उन ॾिस में घरू वज़ारत जो स्पेशल सेक्रेटरी आहे उन गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट या इलेक्शन कमीशन जो जेको फ़ैसिलो आहे उन ते अमल दरामद ज़रूरु कयो वेंदो। असां इलेक्शन कमीशन खे नज़रसानी करण जी पिणु दरख़्वास्त दाख़िल कई आहे। जी अच्छा इब्राहिम, इहो ॿुधाइजो त तहरीक इंसाफ़ जे वफ़द पंजाब हुकूमत जे हवाले सां ख़दशा इलेक्शन कमीशन आरो रखी छॾिया आहिनि। कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुलु, शाह महमूद कुरैशी जी अॻवानी में अहम जेको तहरीक इंसाफ़ जो वफ़द उन इलेक्शन कमिश्नर, चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं इलेक्शन कमीशन जे मेंबरनि सां मुलाक़ात कई आहे। पंजाब में जेको कल्ह वाक़ियो थियो लाहौर में उन ई हवाले सां पंहिंजे ख़दशनि खां आगाह कयो वियो आहे। तहरीक इंसाफ़ जो चवणु आहे त पंजाब में शेड्यूल ऐलान थी चुको आहे पर असांखे मुंहुं हलाइण नथी ॾिनी वञे ऐं जेको निगरान हुकूमत जा गैरानी क़दम आहिनि उन्हनि खे रोकियो वञे। इलेक्शन कमिश्नर तोड़े इलेक्शन कमीशन जे मेंबरनि जो चवणो त कोशिशि कई वेंदी त अहिड़ो को बि वाक़ियो पेश न अचे ऐं समूरनि पार्टियुनि खे बराबरी जे बुनियाद ते मौक़ो ॾिनो वञे। जी इब्राहिम कुंभर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।